नाज़रीन, सांगड़ लग दरगाह भरम भरी भरसां घोड़न के सिंगार जो कारीगर इमाम बख्श कहेरी घोड़न के सिंगार जो सिंध में मशहूर कारीगर तौर सुञातो वञे थो। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है एडी कुंबर। सिंध के बहराड़िन में गोठाणा हथ के हुनर से हकेलाल जो पूरो करे घर जो गाडो हलाइन था। बहराड़ी जूं औरतूं मर्द मुख्तलिफ़ किस्मन के हथ के हुनर से रोज़गार कन था, जैमें सिंधी टोपी, मोड़, गानो, अगठ, रली समेत बियूं केतरियूं हथ के हुनर से शयूं तैयार करे मार्केट में आंदियूं वञनि थियूं। उते सिंध में घोड़न के शौक़ीननि लाइ घोड़न जो हार सिंगार भी हथ के हुनर ज़रिए अहिड़ो त सुहिणो तैयार कयो वञे थो, जंहिंसां घोड़ो भी सुहिणो लॻंदो आहे। सांगड़ लग दरगाह बैरम भरी भरसां घोड़न के हार सिंगार जो मशहूर कारीगर समझो वेंदड़ इमाम बख्श कहेरी हथ के हुनर ऐं मेहनत से घोड़न जो हार सिंगार जो वॾो ॾाहो कारीगर समझो वञे थो। घोड़न के हार सिंगार जा केतरा ही सेट मुख्तलिफ़ डिज़ाइन में तैयार करे तो इमाम बख्श कहेरी संदस पुट ऐं घर जूं औरतूं भी हथ के हुनर से नायाब शयूं तैयार कन थियूं। असां कारीगर आहियूं, माना पाकिस्तान मंझि असां घोड़नि जा सिंगारनि जा असां कारीगर आहियूं। केतिरे अरसे खां पिया तव्हां हीअ असांजे साईं अबां ॾाॾनि खां वठी हीअ असांजो पेशो आहे। तव्हां पाण कमु कंदा आहियो, ॿिया केतिरा असांजा घर भाती भी कमु इहो था कनि ऐं असांजा पुट भी सभु कारीगर आहे। साईं मुल्ह हिन जो आहे कोन, अमीर ऑर्डर ॾींदा आहिनि, पोइ किथे असांखे 20,000 मिलनि, किथे 30 मिलनि, किथे 50 मिले, पर इहे सेठ असांजा हूंदा आहिनि। सेठ में पवंदा आहिनि 5 सॻा: वाघ, सरवाग, मुछी, गलखोर, जनोई, सीनाबंद जनोई। सेखारियो उस्ताद असांजा बाबा साईं आहे ऐं वॾे टाइम खां वठी असांजा वॾा भी कमु इहो ई कंदा हुआ, जेको असां कंदा पिया अचूं। सामान जेको सुठो ठाहींदा आहियूं, उन्हनि जा सुठा पैसा मिलंदा आहिनि, जेके घटि ठाहींदा आहियूं अलॻि अलॻि रेट आहिनि। बाबा बसि आहे महिनत जे हिसाब सां, पोइ जिते घणा ॾींदा लॻनि, घणी महिनत थिए थी, पोइ जेके हल्का ठाहींदा आहियूं उन्हनि ते घटि रेट ॾींदा लॻनि। 10 ॾींहं बि लॻियो था वञनि, 15 ॾींहं बि लॻियो था वञनि। घोड़न जो शौक़ सिंध की सकाफ़त है। सरकारी सतह ते घोड़न के सिंगार के कारीगरन समेत सिंध के सकाफ़ती हुनर के हथी न मिलण करे कारीगरन के पजीराई न मिली सकी है। उन लाइ सिंध हुकूमत के सकाफ़त खाते के घुर्जे त अड़न शहकार कारीगरन जो पोरियो रायगान थियण खां बचायो वञे ऐं हिनन के सरकारी सतह ते हथी वठाई वञे। कैमरामैन खाकी होश मोहम्मद सां गॾु एडी कुंबर, आवाज़ TV, सांगड़।